कि जेको कुछ खपे वो गुरु वो प्रभु तव्हांखे ॾींदा ज़रूरु ॾींदा छोकी घुरण सुठो आहे पर छा घुरण सुठो आहे। सतगुरु पंहिंजे बाणी में चवनि था मालिक खां घुर ज़रूरु घुर घुरण सुठो आहे। छा घुर मांगना मांगनी का हर जस गुर ते मांगना मांगनी का हर जस गुर ते मांगना मांगना मांगनी का हर जस गुर ते मांगना मांगनी का हर जस गुर ते मांगना चांदना चांदन आंगन प्रभु जी अंतर चांदना चांदना चांदन आंगन प्रभु जी अंतर चांदना मांगनी का हर जस गुर ते मांगना मांगना मांगनी का हर जस गुर ते मांगना। आराधना आराधनी का हर हर नाम आराधना आराधना आराधनी का हर हर नाम आराधना मांगनी का हर जस गुर ते मांगना मांगना मांगनी का हर जस गुर ते मांगना। सतगुरु को घुरे तो यही गुरु के मां गोविंद जा गुण गाईंदो रहां। गोविंद जी गुण गाइण जे लाइ जीवन मिलियो आहे। हे मुंहिंजा सतगुरु मुझे यही कृपा कर उठत बैठत सोवत नाम उथंदी वेहंदी सुमंदी तुंहिंजी आराधना कंदो रहां। उथंदी वेहंदी सुमंदी तुंहिंजा गुण गाईंदो रहां। उथंदी वेहंदी हलंदी चलंदी तोखे रिझाईंदो रहां। अहिड़ो कोई पल अहिड़ी काई घड़ी न हुजे जेका मुंहिंजी ईअं व्यर्थ वञे संसारिक कमनि में। हर पल हर घड़ी मैं तुझी आराधना कयां मैं तुझो सिमरन कयां भले संसार जा कम भी कयां कम कंदे कंदे आराधना हलंदी रहे सिमरन हलंदो रहे। आराधना आराधनी का हर हर नाम आराधना आराधना आराधनी का हर हर नाम आराधना मांगनी का हर जस गुर ते मांग
मांगना मांगना मांगने का अरजस गुर ते मांगना। त्यागना त्यागन का काम क्रोध लोभ त्यागना त्यागना त्यागन का काम क्रोध लोभ त्यागना। कोई चवंदा आहिनि असां हीअ छॾियोसीं, कोई चवंदा आहिनि असां हो छॾियोसीं, कोई चवंदा आहिनि साईं असां स्वाद छॾियासीं खाइण जा, कोई चवंदा आहिनि असां सादगीअ सां रहंदा आहियूं, ऊचा कपिड़ा न पाईंदा आहियूं, कोई चवंदा आहिनि असां हीअ शइ त्याग कई आहे, कोई चवंदा आहिनि असां उहा शइ त्याग कई आहे। के त वरी अहिड़ा संत हूंदा आहिनि चवंदा आहिनि असां कपिड़ा ई त्याग करे छॾिया। ओ मुनि आचार्य महान संत तरुण सागर महाराज, वस्त्र ही त्याग, महावीर स्वामी वस्त्र ही त्याग, केडी वडी गाल आ, वस्त्र ही त्याग, वस्त्र ही न। उन्होंने को के पूछो, उनसे किसी ने पूछा कि आपका एड्रेस क्या है रायपुर छत्तीसगढ़ में, उनसे पूछा गया कि महात्मा जी आपका एड्रेस क्या है, तो वो बोले जिसका ड्रेस ही नहीं उसका एड्रेस क्या, जिसका ड्रेस ही नहीं उसका एड्रेस क्या है। जिसका ड्रेस ही नहीं उसका एड्रेस क्या, एड़ो त्याग। असांजी सिंधी समाज में सन्यासी संत आहिनि, साईं टेऊराम साहिब वारनि जा प्रेम प्रकाश मंडल, जेके संत पमनानी परिवार वटि हाणे आया, सत्संग कीर्तन कयूं। पमनानी परिवार में स्वामी भगत प्रकाश महाराज सिंधियत में सन्यास धर्म सिंधी संतन जो उन्हनि हलायो आहे। उन्हनि जा संत जेके बि हूंदा आहिनि सन्यासी हूंदा आहिनि, माने गृहस्थ त्याग, परिवार त्याग, सन्यास। भक्ति मार्ग आहिनि, अलॻि अलॻि मार्ग आहिनि भक्तीअ जा, इहे संतनि ॿुधाया आहिनि। हिकु जीअं रस्तो विच शहर मां वेंदो आहे, विच शहर मां जेको रस्तो वेंदो आहे उहो रोड चयो वेंदो आहे, ऐं जेको शहर खां ॿाहिरों ई ॿाहिरों रोड वेंदो आहे जंहिंमें ट्रकियूं हलंदियूं आहिनि, वॾा वॾा वाहन हलंदा आहिनि, शहर खां ॿाहिरि ई ॿाहिरि हूंदो आहे, उनखे छा चवंदा आहिनि, बाईपास। सन्यास उहो आहे बाईपास, जंहिंमें कोई परेशानी न आहे, दिक़त न आहे, ॿाहिरों ई ॿाहिरों वञी भगवान सां मिलियो। ऐं गृहस्थ जेको आहे विच वारो रस्तो, गृहस्थ जीवन जेको आहे विचों शहर जे विच में केॾो टेंशन हूंदी आहे, केॾो संभाले गाॾी हलाइणी पवंदी आहे, ये थोड़ो भी कंहिंसां टच न थी वञे, थोड़ो भी कंहिंसां लॻी न वञे, पूरो पूरो ध्यानु रखणो पवंदो आहे। ऐं त्याग त सरल आहे, ॿाहिरों ई ॿाहिरों सरल रस्तो। चवनि था त्यागणो अथई त घर गृहस्थी न त्याग, लटा कपड़ा न त्याग। गुरु नानक था चवनि, गुरु बाणी थी चवे, गुरु ग्रंथ साहिब था चवनि, भी तूं समझे तो मां लटा लाए छॾिया त वॾो संत थी वियुमि। त कबीर साहिब चवनि था त लटा कपड़ा त पोइ जानवरनि खे न पातल हूंदा आहिनि। तूं समझे तो त मां रातियों रातियों जागियुमि त संत थी वियुमि, त पोइ सॼी सॼी राति त उल्लू बि जागंदा आहिनि, चिमगादड़ जागंदा आहिनि। अरे तूं समझे तो मां त्याग कयुमि त संत थी वियुमि, न, त्याग करणो अथई त छा त्याग कर। त्यागना त्यागनी का काम क्रोध लोभ त्यागना
त्यागना त्यागन का काम क्रोध लोभ त्यागना मांगन का हर जस गुर ते मांगता मांगन का हर जस गुर ते मांगना। जागना जागननी का हर कीर्तन में जागना जागना जागननी का हर कीर्तन में जागना मांगननी का हर जस गुर ते मांगना मांगनी का हर जस गुर ते मांगना। लागना लागननी का गुरचरणी मन लागना लागना लागननी का गुरचरणी मन लागना। मन के लगाना तो गुरु जी चरणन में लगा, मन की लगाणो तई तो प्रभु जी नाम में लगाया, मन की लगाणो तई तो संतन जी संगमी जोड़ मन की जोड़ी चढ़। गुरु चरणों में मन को लगाया नहीं तो तेरा इस दुनिया में आने से क्या फायदा। गुरु चरणों में मन को लगाया नहीं तो तेरा इस दुनिया में आने का क्या फायदा। गुरु चरणन में मन लगा, मन के लगाणो तो हेडी होडी काडी चारों दिशाओं में न बिटका, मन की गुरु चरणन में लगा। लागना लागनी का गुरचरणी मन लागना लागना लागनी का गुरचरणी मन लागना। यह विदित सहे परापते जाके मस्तक भागना। यह विदित सहे परापते जाके मस्तक भागना। मांगना मांगनी का हर जस गुर ते मांगना मांगनी का हर जस गुर ते मांगना। कहु नानक तिस सब किछ नीका जो प्रभु की सरनागना। कहु नानक तिस सब किछ नीका जो प्रभु की सरनागना।